नाज़रीन, गंबड़ जे तालीमदान उस्ताद सदरुद्दीन शेख जे मान में तकरीब कोठाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां वाॻियल शख़्सियतुनि समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई। तालीम जे मैदान में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ उस्ताद सदरुद्दीन शेख खे लफ़्ज़नि जी भरपूर भेटा पेश कई वई। तकरीब जे आख़िर में नाले वारे रागी वक़ार मला सुर विखेरे माण्हुनि खे झुमाए छॾियो। तकरीब जे हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे आवाज़ न्यूज़ गंबड़ जो रिपोर्टर किशोर कुमार। गंबड़ जे सीनियर तालीमदान प्राइमरी उस्ताद सदरुद्दीन शाह शेख जी सरकारी मुलाज़मत जो मुद्दो पूरो थियण ते संदसि मान में रूह रिहाण मचाई वई, जंहिंमें सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि समेत तालीमदाननि शहरनि वॾे अंग में शिरकत कई। सीनियर तालीमदान सदरुद्दीन शाह शेख खे तालीम सां गॾु अदब समाजी ख़िदमतुनि सरअंजाम ॾियण ते संदसि लफ़्ज़नि सां भेटा पेश कई वई। तक़रीब में शिरकत कंदड़नि दोस्तनि पारां सीनियर तालीमदान सदरुद्दीन शाह शेख खे सिंध जी सकाफ़त बोस्की जो पटको पहिरायो वियो ऐं अजरक टोपी किताबनि जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। होॾां तक़रीब में सिंध जे नाले वारे रागी वक़ार मला क़ौमी ऐं सकाफ़ती गीत ॻाए तक़रीब में वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। ही उहे उस्ताद आहिनि जेके बिल्कुलु इन इज़त जे लाइक़ु आहिनि, जंहिं सॼी उमिरि स्ट्रगल कई आहे ऐं ॿारनि खे तालीम ॾिनी आहे ऐं उन जा ॿार मयारी तौर ते मुख़्तलिफ़ इदारनि में वञी महिनतूं ऐं उन उस्तादनि जो ऐं इल्म जो ऐं सिंध ऐं पाकिस्तान जो नालो रोशन कयो आहे। अहिड़ा उस्ताद सिंध में हुजनि त प्राइवेट स्कूल खोलण जी ज़रूरत ई न आहे। हीअ वाहिद मां सम्झां थो गंबड़ तालुके में के 8-10 हूंदा, उन में उस्ताद सदरुद्दीन फर्स्ट नंबर ते आहे। कॾहिं बि पंहिंजी लाइफ में ज़िंदगी में कॾहिं बि कोई हिकु ॾींहुं बि मिस न कयईं। सदरुद्दीन शेख उर्फ़ शाह शेख बेसिकली ग़रीब फैमिली सां तालुक पियो रखे ऐं जॾहिं खां वठी उस्ताद बणियो हुन जेको सचाई ऐं ईमानदारी ऐं पुरखलूस पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾिनी। समाजी ख़िदमतूं अंजाम ॾियण वारो, मेडिकल कैंपूं हणाइण वारो ऐं सिंध सुञाण संगत, सिंधी अदबी संगत, सिंध ग्रेजुएट एसोसिएशन ऐं सादिक वेलफेयर ट्रस्ट जे प्लेटफार्म तां क़ौम जूं ख़िदमतूं करण जूं हिन जी यादगार आहिनि, जंहिंजे करे अॼु हिन खे रिटायरमेंट ते मौक़े ते दोस्तनि मान ॾेई ऐं हिन स्टेज जो ज़ीनत बणायो। त माण्हुनि खे जीअरे ई मनताऊं मिलणु खपनि, न त हूअं धरतीअ ते मरण खां पोइ माण्हुनि खे मनताऊं मिलंदियूं आहिनि। हिन दोस्त ॾाढो पाण पतोड़ियो आहे इल्म, अदब, सियासत, समाजी सुधारण जे लाइ। हिन माण्हूअ खे जेको ही मनता मिले थी इन जो ही हक़दार आहे। अॼु वॾो ख़ाल पैदा थियो आहे गंबड़ तालुके में। हिकिड़े सुठनि उस्तादनि मां हिकु जेको सुठो उस्ताद असां वटां गंबड़ तालुके में रिटायर थियो आहे। इहो शायदि ख़ाल जेको आहे फ़िलहालु भरिजणु जेको आहे नामुमकिन आहे। हीउ वरसो आहे सिंध जो, असां हिनखे कॾहिं बि न विसारींदासीं। बहितरीनु दोस्तनि में हिकिड़ो बहितरीनु दोस्त आहे। जॾहिं बि असां हुनजे स्कूल विज़िट ते वेंदासीं साईं बिल्कुलु हाज़िर हूंदो ऐं कॾहिं बि बिना मोकल जे काॾहें कोन वियो। पंहिंजे स्कूल खे उहो बहितरीनु नमूने सां टाइम ॾींदो ऐं बहितरीनु नमूने सां पंहिंजो स्कूल हलाईंदो। सिंध धरती हर दौर में अनमोल हीरा पैदा कया आहिनि। हीअ असांजो हिकिड़ो उस्ताद, हीरो उस्ताद, जंहिं सॼी उमिरि पंहिंजी ड्यूटी पाबंदीअ सां, इल्म सां, चाह सां, प्यार सां ॾींदो रहियो। नौजवाननि खे हिमथाइणो आहे, समाजी तंज़ीमुनि सां हलणो आहे, उस्तादनि जी तंज़ीमुनि सां हलणो आहे, अदबी तंज़ीमुनि सां हलणो आहे। हर महफ़िल में, हर फील्ड में मां उनखे हर महफ़िल जो मोहर जेकॾहिं रहियो आहे त उस्ताद सदरुद्दीन रहियो आहे। मां जेको हर एज़ाज़ आहे, मान आहे, उनखे ज़िम्मेवारियूं सम्झंदो आहियां। अॼु दोस्तनि मूं ते वधीक ज़िम्मेवारियूं आयद कयूं आहिनि ऐं मां कोशिशि कंदुसि त उन्हनि सभिनी जी ज़िम्मेवारियूं पूरियूं थियनि। जेसि ताईं हिन समाज में ॿार स्कूल खां महरूम आहिनि ऐं माण्हू बुख वेगे परेशान आहिनि, तेसि ताईं मां पंहिंजो पाण खे जिदोजहद जे लाइ हर वक़्तु हर जाइ ते जेके हाज़िर कंदुसि ऐं इहे सभु ज़िम्मेवारियूं मूं ते आयद थियनि थियूं ऐं मां उहे निभाईंदुसि। जीअं त नाज़रीन, सीनियर तालीमदान शाह शेख जी रिटायरमेंट जे हवाले सां हिते अलविदाई तकरीब कोठाई वई। हिन तकरीब में तव्हां ॾिठो त शाइर सां गॾु जेके तालीमदान हुया उन्हनि पारां जेको आहे वॾे अंग में शिरकत कई ऐं संदसि जेको आहे कयल तालीम जे हवाले सां जेके ख़िदमतूं हुयूं उन ते रोशनी विझी संदसि जेको आहे लफ़्ज़नि सां भेटा पेश कई। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबड़।